खैरपुर शहर गंदगी जी वर चढ़ी वञण सबब अक्सर चौकनि चौराहनि ते गंदगी जमा थियण करे शहरी अज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। एडमिनिस्ट्रेटर तरफ़ां म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि खे पगारूं न ॾियण सबब मुलाज़िमनि तरफ़ां कम करण खां इनकार कयो वियो आहे। वधीक तफ़सील हासिल करियूं था खैरपुर मां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर वकार हुसैन मंगी खां। जी वकार। जी बिल्कुल, खैरपुर शहर के मुख्तलिफ चौकन ऐं चौराहनि ते गंदगी जा ढेर भरजी विया आहिनि, जंहिं सबब शहरनि के शदीद मुश्किलातूं दरपेश आ रहियूं आहिनि। खैरपुर शहर जे म्यूनिसिपल जेके मुलाज़िम आहिनि, कच्चा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे पगारूं न मिलण सबब उहे शहर जे अंदरि सफ़ाई वारे निज़ाम खे बेहतर नथा बणाइनि, जंहिं सबब मेन चौक जे पंजकुलो चौक थी वियो, छटी चौक थी वियो, निम मोड़ थी वियो, सिविक सेंटर थी वियो, रमज़ान शाह सेंटर थी वियो, CID मोड़ थी वियो, मुख्तलिफ जगहनि ते गंदगी जा ढेर, जंहिं सबब ताफ़ुन फैलण जा शहरनि के शदीद परेशानियों मुब्तला आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाए छॾियां त शहर में गंदगी जमा थियण सबब नयूं नयूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। जॾहिं असांजे त शहरनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणो त म्यूनिसिपल कमेटीअ खे एॾी वॾी बजट हुजण जे बावजूद बि शहर जे अंदरि सफ़ाई जे निज़ाम खे बेहतर नथो बणाने, जंहिं सबब असांजी ज़िंदगी अजीरनि सां थी गुज़रे। जॾहिं त असांजी कचनि मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो चवणो त असां बर वक़्तु शहर जे अंदरि सफ़ाई जे निज़ाम खे बेहतर बणायूं पिया, लेकिन असांखे बर वक़्तु पगार नथी ॾिनी वञे, तंहिंजे करे असां शहर जे अंदरि सफ़ाई वारो निज़ाम छॾे ॾिनो आहे। उन्हनि जो चवणो त एडमिनिस्ट्रेटर आहे उहो असांजूं पगारूं खाई वियो आहे, असांखे बर वक़्तु पगार नथो ॾिए, जंहिं सबब असांजो घर जो ॾाढो गुज़र सफ़र मुश्किल सां थो गुज़रे, जंहिं सबब असांजी सफ़ाई नथी थिए। खैरपुर जे शहरनि वॾे वज़ीर खां मुतालबो कयो आहे, ख़ासि करे डिप्टी कमिश्नर खैरपुर खां बि मुतालबो कयो आहे त शहर जे अंदरि सफ़ाई जे निज़ाम खे बेहतर बणायो।